नाज़रीन आहियां अब्दुल हमीद खोसो ऐं मेराण प्रेस क्लब जी टीम हिते मौजूदु आहे। ही ॻोठ आहे 1930 खां आबाद ॻोठ खोसा बिरादरी जो ॻोठ आहे। ही 1930 खां चक ते बि चढ़ियल आहे ऐं तव्हां ॾिसो था मसूम बचड़ा आहिनि। 1930 खां आबाद हितां जो ॻोठ, हिन खे गुल खोसो ॻोठ आहे। हिन खे हितां जा वॾेरा हितां जा बासर जेके आहिनि पैसनि जे एवज़ पुलिस खे बि ख़रीद कयो आहे ऐं हिन ॻोठ खे मुस्मार करण लाइ हिननि खे नोटिस ॾिना विया आहिनि, हिननि ते केस दाख़िल कया विया आहिनि। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, ही मासूम बचा आहिनि, हिननि जा ही नियाणियूं आहिनि। ही आबाद ॻोठ आहे, चक ते चढ़ियल आहे। ही वोट बि कनि था, हिन जा NIC बि इन ॻोठ जे नाले सां ठहियल आहिनि। कोई बि बासर पंहिंजो माना पैसे जी ॾढ ते हिन ॻोठ खे मुस्मार करणु चाहिनि था। हिते अमड़ियूं मौजूदु आहिनि। अमा, तव्हां हिते कॾहिं खां आबाद आहियो? असां वॾनि खां वठी हिते आबाद आहियूं। असांजा वॾा हिते आबाद हुया, उन खां पोइ वरी असां जेको हिते आबाद आहियूं। पंहिंजा ॿार बचा हिते ॼणिया आहिनि। असां पंहिंजो हिते रहणु चाहियूं था। असां पंहिंजो ॻोठ छॾे करे कॾहिं बि न वेंदासीं। असांखे ॿिए हंधि काथे का जाइ कोन्हे, न प्लाटनि न ॿनियूं, असांखे ॿियो कुझु तव्हां ग़रीब आहियो, मिस्कीन आहियो, तव्हां ही जुगा आहिनि, ही कच्चा जुगा आहिनि। बचड़नि सां तव्हां हिते रोज़ी कयो था, कोई बि हितां जा बासर जेके वॾेरा आहिनि पंहिंजी पैसे जी ॾढ ते, बासर जी ॾढ ते तव्हांखे उथारण था चाहिनि। वेले जा असां किथे कीअं वेही सघंदासीं? वेलो वेयूं, वेलो खाऊं त कहिड़ा वॾेरो अमा हितां जो? बस वॾेरो इहो ई आहे। नालो छा आहे? ममताज पीरज़ाद जो। हा, इहो हुनजी पार्टी आहे न। कंहिंजी पार्टी आहे? नवाब पीरज़ादे जो। नवाब पीरज़ादे जो। वोटनि जे लाइ असां पंध कनि था त वोट तव्हां उनखे ॾींदा आहियो? वोट इनखे बि ॾींदा आहियूं। तव्हां इनखे ई ॾींदा आहियो। तव्हांजो वॾेरो आहे, हितां जो बासर आहे। हाणे तव्हांजो 1930 खां इहो आबाद ॻोठ आहे, हिनखे मुस्मार करण थो चाहे, तव्हां ॾे नोटिस थो मोकिले, तव्हां ते केस थो करे। असांजो मसलो हले एतिरे टाइम त वॾो थी असांजो न कयो अथई, इंसाफ़ न कयो अथई। तव्हांजो छा मुतालबो हाणे अमा? असां चऊं था पंहिंजे सदियुनि खां वेठा आहियूं त असांखे छॾणु नथो अचे। तव्हां पंहिंजे बचनि सां, तव्हां हिन में ग़रीब आहियो, मिसकीन आहियो, तव्हां ॿिए हंधि पंहिंजा जुगा न ठाहे सघंदो। तव्हां चओ था हिते ई असां आबाद वेहूं था, वेलो खाऊं था, न लही पई था करे सघूं, न काॾे वञी था सघूं त असां छा कंदासीं? किथे कीअं वेंदासीं? हितां जो इहो आहे मौजूदु ॻोठ जो। बाबा, तव्हां छा चवणु चाहींदो? अब असां जेको आहे सो वियासीं, मुमताज़ वॾेरे खे चयोसीं, बापा जेके सम्झा पीरज़ादे खे, जे नथो सम्झाई तोॾे असां 2 दफ़ा हली आया आहियूं। वॾेरे तिफ़िल ॾे बि विया आहियूं, उहे चवनि था असांखो नथो पलिजे। जे नथो पलिजे, सुभाणे को बि मसइलो छो विरहंदासीं, जहिड़ो कंदासीं, पंहिंजो अपाणो ॻोठ खे न छॾींदासीं, सम्झई? बाक़ी हली न वॾेरनि ॾे विया आहियूं, हर साल ईंदा आहिनि वंडण लाइ, पर हाणे असांजी मदद केर बि नथो करे। इहो हिकिड़ो पीरज़ादो हिन खां नथो पलिजे, छो नथो पलिजे? हर कंहिंखे ख़बर आहे ॻोठ असांजो आहे, अबाणो ॻोठ आहे, मरंदासीं, मारींदासीं, पीरज़ादे खे न छॾींदासीं। तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? तव्हांजो छा चवणु आहे? साईं, असां 2001 खां वठी असांजो ॻोठ माना जेको आहे सो मसइलनि में अची वियो आहे। नवाब पीरज़ादो मथां खणत करे ऐं जेको आहे सो खणी आयो आहे, पोइ धमकियूं ॾिए पियो थो। मुख़्तियार कार DC, मुख़्तियार कार तपदार DC, इहो जेको हिन महिल तपदार मरी वियो आहे, अब्दुल वहाब तुंहिंजो, इन जी रजिस्ट्री कराए हुन कराची खां वठी ऐं दादू खां वठी माना संभाल करे पूरा कागज़ अचे कोर्ट सगोरी में पेश कया अथई। त ही मां जेको आहे सो खणत करे खणी आयो आहे। असां कोर्ट सगोरी में बि अर्ज़ु कयो साईं, ही 2001 खां वठी वाक़ई मसइला हलंदड़ आहिनि, पर असांजो चक 1930 खां वठी ऐं वॾनि अबनि ॾाढनि अंग्रेज़ दौर खां वठी हिते 7 पीढ़ियूं गुज़री वियूं आहिनि। तव्हां हिन जेको 2001 में हुन ग़लति फ़ैसिलो कराए ऐं खणी आयो आहे, पैसनि ते विकिरो करे उन खे माना करार ॾिनो थो वञे। ऐं असांजो 1930 खां वठी ॻोठ चक आबाद में सो उन जो को बि माना तहफ़ुज़ नथो कयो वञे। ही असांजो ॻोठ आहे अबनि ॾाॾनि जो। असां वस वारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असांजी मदद कई वञे ऐं IG, DIG, SSP ख़ुदा करण असां हिन पंहिंजे ॻोठ में मौजूदु बीठा आहियूं, जंहिं जॻह ते इहे असांजा अबाणा घर आहिनि, ऐं असां सां महिरबानी करे इंसाफ़ कयो वञे। ऐं कोर्ट सगोरी खे बि अर्ज़ु था कयूं
त पंहिंजे फ़ैसिले खां ऐं नज़रसानी कई वञे असां हिन पंहिंजे ॻोठ में अबनि ॾाॾनि खां वठी रहिया आहियूं ऐं हीउ नवाब पीरज़ादो ब्लैकमेल करे ऐं उते चवे थो साईं जेको आहे सो मां पंहिंजा पैसा पियाण लाइ तयारु आहियां इहो बिल्डोज़र अचे जेको घर ठाहे मां पैसनि ॾे ॾियण लाइ तयारु आहियां असलम पीरज़ादो कराची में जेको आहे सो उते हुननि जो कारोबार आहे हिन जो कंप्यूटर सिस्टम हू चवे थो हिते किरोड़ ख़र्च कर मां तुंहिंजो वेठो आहियां न भाउ तूं दबिक मूंखे SP खे बि लुटाए जजनि खे लुटाए मां वेठो आहियां हुकुम तुंहिंजो पर ॻोठ जेको आहे सो ख़ाली कराईंदासीं कंहिं बि नमूने सां असांजो अर्ज़ु आहे त असां पंहिंजे ॻोठ में मरंदासीं पर पंहिंजो ॻोठ अबनि ॾाॾनि जो कोन छॾींदासीं मरणु चाहियूं था क़बूल कयूं था पर उथणु क़बूल कोन कंदासीं महिरबानी ऐं वसारनि खे अपील था कयूं महिरबानी करे ऐं असांजो तहफ़ुज़ कयो ऐं हिननि जे चवनि था पुलिस अचे मसइला वधी वञनि ख़ुदा कान अॼु असां ही मीडिया ते इहो ॻाल्हायो आहे सुभाणे क़ुर खणी ऐं मीडिया ते बीही करे ऐं सभिनी खे ॿुधाईंदासीं अॼु क़ुर खणी बि वरी बि तव्हांखे इतला कयूं था पर पोइ बि जेको आयो त पोइ इनशाला पाण खे बाहियूं ॾेई ऐं स्थान क़बूल कंदासीं महिरबानी इहे ॻोठ गुलखोस हुयो हिते मसूम ॿारड़ा आहिनि साईं 1930 खां आबाद ॻोठ आहे चक ते चढ़ियल ॻोठ आहे हिननि जूं NICूं ठहियल आहिनि